खैरपुर ऐं कश्मीर पुलिस सिंगोरजा जे सहाफ़ी फयाज़ सोलंकी खे बाज़ियाब कराए वरितो। ॿिन्ही ज़िलनि जी पुलिस अॻवा वाक़े खे ड्रामो करार ॾेई छॾियो। एसएसपी कश्मीर ज़ुबैर नज़ीर शेख ऐं एसएसपी खैरपुर तौहीदुर रहमान मेमून जो चवणु आहे त सहाफ़ी अॻवा न थियो हो, पर चाचे जे चवंदे अॻवा जो ड्रामो कयो। अॻवा जे ड्रामे में मुलविस शादोस्त मज़हर सोलंकी ऐं हनी खे गिरफ़्तार कयो वियो आहे। सूबाई घर वज़ीर सियासत नजार तरफ़ां सहाफ़ी फयाज़ सोलंकी की बाज़ियाबी ते पुलिस खे मुबारक। जंहिंजो चवणु आहे त सहाफ़ी जी हिफ़ाज़त सां बाज़ियाबी लाइ पुलिस जी कारकर्दगी साराह जोगी आहे। वाक़े में मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे। अमरीका में के डॉक्टर आफिया सिद्दीकी सदाती माफ़ी की अपील करे छॾी। बरतानवी मीडिया दावा कई आहे त डॉक्टर आफिया सिद्दीकी जो चवणु आहे त संदसि नाइंसाफ़ी थी रही आहे। संदसि हर ॾींहुं अज़ियत खां घटि न आहे। हुन लाइ क़ैद भोग॒णु सवलो नाहे। इसराइल ऐं हमास में जंगबंदी मुआहदे खां पोइ इसराइली फ़ौज रफ़ा सिटी मां निकिरणु शुरू। इसराइली फोर्सेस मिस्र सरहद सां गॾु फिलाडेल्फी राहदारी ते मौजूदु रहंदियूं। मुआहदे तहत टे इसराइलियुनि खे आज़ादी मिलंदी ऐं इसराइल 95 फ़लस्तीनियुनि खे आज़ादु कंदो। इसराइली वज़ीर आज़म नेतन्याहू जो चवणु आहे त समरनि यरगमालनि जी आज़ादी ताईं हू सुकून सां न विहंदा। खेनि ॿीहर जंग करणी पई त नए ऐं ज़बरदस्त तरीक़े सां हमलो कंदा। बख्शापुर पुलिस ऐं लोहारे में मुबैना मुक़ाबिलो। हिकु लोहारी मारिजी वियो। मारिजियल लोहारी जी नज़र गोलो तोड़ सुञाणप। कश्मीर में मुर्गी की बाज़ियाबी लाइ वारसिन जो एहतजाजी मुज़ाहिरो। इन दस्तावेज़ ते धरणो ट्रैफिक मौत। वारसिन जो चवणु आहे त पुलिस मुर्गी अली हसन खोसे जी बाज़ियाबी लाइ के बि क़दम न खंया आहिनि। हारा विझो हुंगनि जे ख़ाली गुदाम मां नौजवान जो लाश ऐं तंबाकू जी ममताज़ की जो तौर सुञाणप। लाश अस्पताल मुंतक़िल। बलूचिस्तान के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात ऐं बर्फ़बारी सबबि थधि में वाध। कोयटा, चमन, दरा, होज़त, किला अब्दुल्ला, ज़ियारत समेत मुख़्तलिफ़ हंधनि ते बर्फ़बारी ऐं बरसात। ज़ियारत शहर में 3 इंचनि ताईं बर्फ़बारी रिकॉर्ड। हेठे इलाइक़नि में पाणी बीहण सबबि चमन, कोयटा ऐं कराची रोड ते हंगामी हालतूं लागू। केतिरनि ई इलाइक़नि में बिजलीअ जो डिघो ब्रेकडाउन। ऐं पाकिस्तान वेस्ट इंडीज़ जे बैटरनि खे स्पिन जार में फासाए छॾियो। 251 रन्सनि जो टारगेट हासिल करण जी कोशिश में 54 रन्सनि ते 5 रांदीगर आउट। साजिद खान जूं 4 ऐं नोमान अली जी 1 विकेट।